सेवन शरीफ लालबाग में मुबैना तौर अगवा थी वियल कश्मोर वासर 3 सालन जी बाड़ी आकाशा नायच के पुलिस बाजियाब कराइण में नाकाम थी वई। कश्मोर में बाड़ी जी बाजियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध तरक्की पसंद पार्टी कश्मोर जे कारकुनन आकाशा नायच जे वारसन पारां नादरा चौक खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कश्मोर ताईं रैली कढी एसएसपी जामशोरो ऐं एसएचओ सेवण खिलाफ सख्त नारेबाज़ी कई ऐं बाड़ी जी बाजियाबी न थियण जी सूरत में सेवण थाने अॻियां धरणे जो चिताव ॾिनो वियो। उन मौक़े ते एसटीपी कश्मोर जे तालुका सदर रफ़ीक अहमद चना, फयाज़ अहमद नाइच, आबिद अली नाइच ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 12 ॾींहं गुज़री वञण बावजूदि ज़िले जामशोरो जी पुलिस बारड़ी खे बाज़ियाब नाहे कराए सघी। सेवन शरीफ ज़ियारत ते वयल 3 सालन जी आकाशा नाइच खे हिकु औरत गिरोह अगवा कयो। सेवन पुलिस कख भनी बीणो न कयो आहे। हुननि चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं बारड़ी जी बाज़ियाबी न थी त सेवन थाणे आॾो सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां एहतजाजी धरणो ॾिनो वेंदो, जेको बारड़ी जी बाज़ियाबी ताईं जारी रखियो वेंदो।